अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त सीराणी ऐं कढण जो विच आहे हीउ रस्तो। त तमामु तव्हांखे ॾेखारियो सफ़ा हिकु बुरी हालत आहे। का मटन अहिड़ो कोन्हे भई अहिड़ा खॾा जिते हूंदा त राति जो जेके ग़रीब माण्हू जेके निकिरंदा त ओचितो हिन में इलाही मुआब आहिनि ऐं हिन में इलाही जुड़िया बि आहिनि। हीअ खॾा जेके आहिनि से इहे बंदि कोन थींदा आहिनि, इहे सदा हूंदा। हाणे वरी बि हिन ते को बिल पास थिए, वरी करोड़ रुपया हाणे हिन वरी ॿ टे हज़ार ख़र्चु कंदा आहिनि। हीउ तमामु ॾुखे मां ॾुखो रस्तो जेको आहे त हींअर हीउ कढण ऐं सीराणी रस्तो आहे जेको तमामु ॾुखियो रस्तो आहे। हे हेॾी वॾी ट्रैफिक तां मटे थी, हे ट्रालो होॾां मटे थो, जेकर हिते नुक़सानु थिए त हिन जो ज़िमेदारु केरु हूंदो। हीउ तव्हां ॾिसी रहिया आहियो सीराणी ऐं कढण जो विच में हीअ आहे सिम नालो। उन ते हीअ जेका मोरी आहे उन में हीअ एॾो वॾो डर आहे। अचानक राति जो केर बि हिते ऐं कुझु बि थी सघे थो, ख़ासि एक्सीडेंट बि थी सघे थो। पर छा चइजे, वधीक चवंदासीं हमरा कावड़ कंदा।